خوف عليهم لا خوف عليهم ولا هم يحزنون الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود مجابي بدے اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم. حمد و صلاة کے بعد صدر گرامی قدر جگر گوش امام ربانی پیر طریقت رہبر شریعت حضرت قبلہ سائیں محمد ایوب جان سرہندی دامت برکاتہم العالیہ آئیں سندن صاحب زادگان آئیں آئل پیاری جماعت سگوری سبنن جے خدمت میں السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ. ماشاءاللہ اواں جو انگ تمام گھنو آئیں بڑے ذوق ساں بڑے شوق ساں تشریف اچھی آیا ہو پر تمام کے انیا علی کیڑو وہم علی کیڑی پریشانی حضرت سائیں جن قبلہ تشریف اچھی آیا تمام ہن بابرکت ریلی میں شرکت فرمائے ان جگہ تے پہنچی چکا ہو اوکھے انیا تائیں وہ گال نظر کان تھی اچے سب بلند آواز سان سبحان اللہ چو تو پکا پوے تے جاؤ. اساں جے اہل سنت و جماعت جو ہکڑو وڈو عالم دین جن جو نالو حضرت شاہ عبدالعزیز محدث دہلوی رحمت اللہ علیہ. حضرت شاہ عبدالعزیز محدث دہلوی رحمت اللہ علیہ پنجے فتوہ میں ऐं तफ़सीर अज़ीज़ीअ में इहा ॻाल्हि लिखी पाण इरशाद था फरमाए त इंसान को ॿिज जेको उन ॿिज खे ज़मीन जे अंदरि विझंदो पोइ उन ॿिज जे लाइ पाणीअ जो बंदोबस्त कंदो पोइ ॿिज जेको उन ॿिज खे जेॾी महिल सिज जी गर्मी पुॼंदी तो वो ज़मीन जे अंदर फाटंदो वो उन मां सल्लो पैदा थींदो ऐं उहो सल्लो वॾो थी करे तां त उहो वण थींदो या बूटो थींदो जहिड़ी तरह तव्हां बाग ॾिठा हूंदा इन जॻह ते बि मुमकिन आहे तव्हां बाग कॾहिं कंहिं ज़िंदगीअ जे मरहले में ॾिठा हुजनि. अॼु हिते बिल्डिंगियूं ठहियूं पियूं आहिनि कॾहिं तव्हां सूफ़ ॾिठा हूंदा कॾहिं भला ॾाढ़ूं ॾिठा हूंदा कॾहिं तव्हां हिन में मुख़्तलिफ़ अमरूद वग़ैरह हर क़िस्म जा बाग तव्हां मुमकिन आहे हिते ॾिठा हुजनि. उहे तव्हां त उहो वण वॾो थींदो पोइ वरी उन वण में फल लॻंदो उहो फल तैयार थी वेंदो अंब बि तव्हां ॾिठा कचा हूंदा सावा हूंदा पोइ उहे जेॾी महिल पची करे तैयार थींदा त उन्हनि खे इहा सिज जी गर्मी मिलंदी तां त उहो वॾो थींदो जुआन थींदो पर उन में मेठा जो ईअं कोन पैदा थींदो वरी जेका चंड जी चांडराण उन चंड जी चांडराण जो असर थींदो उनखे सिज पचाईंदो पर उन में जेका रस पैदा थींदी उन में जेको मेठाज पैदा थींदो उन में जेका खुशबू पैदा थींदी उहा वरी चंड जे चांडराण जे करे पैदा थींदी हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमायो त बिना तशबीह जे बिना तमसील जे सिजो आहिन अल्लाह जा नबी जिन अची करे हिन जहान में ईमान वारो बूटो पोखियो त वञी करे उहो तैयार थियो पर इहे जेका ईमान वारो फल फ्रूट
इन इस्लाम में जेका रस्वा इन इस्लाम में जेका रौनक वा यो बूटो लगायो त अल्लाह जे नबिना पर इन जे अंदर जेका रौनक ऐं रस पैदा कया उहा अल्लाह जे वलियन पैदा कया अल्लाह जे वलियन जी निशानी ऐं अल्लाह जे वलियन जो मिसाल ओ इन चंड वांगुरु आहे जेको फ्रूट जे अंदर रस पैदा फरमाईंदो जो हजरत शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दिल्ली वॾो आलिम आहे जेके आले सुन्नत वारा बि मञनि था आले सुन्नत जा मुखालिफ़ बि मञनि था अल्हम्दुलिल्लाह असीं त बुज़ुर्गान दीन खे मञींदड़ आहियूं त इहो नबूवत जो असुल में फैज़ नबूवत जो आहे उन नबूवत वारे फैज़ इहो ईमान जो बूटो लॻायो पर यार इन में जेका रौनक वा इन में जेका चमक वा इन में जेका सूंह वा इन में जेका बरकत वा उहा औलिया ए इज़ाम जे करे उन्हनि जे वजूद जे करे पैदा थींदी आहे अॼु तव्हां अहिड़े वलीअ जे उर्स शरीफ़ में आया आहियो अॼु तव्हां उन हस्तीअ जे उर्स शरीफ़ में आया आहियो जंहिं रुगो आम फ्रूटनि ईअं न सम्झो जो उन्हनि जे अंदरि रौनक रस उन पैदा कई पर रूए ज़मीन जा किरोड़े वली आहिनि उन्हनि किरोड़नि वलीअनि में रौनक इन हज़रत इमाम रब्बानीअ जे बरकत सां या मां तमहीद में ॻाल्हि अर्ज़ कई आहे हाणे दुआ घुरो त अल्लाह ताला मूं फ़क़ीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असां सभिनीनि खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अल्लाह तबारक व तआला अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हाणे सभु दुरूद पाक पढ़ो त मां क़ुर पाक ॿुधायां चंद ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में सैयदना इमाम रब्बानी जे मुतालिक़ अर्ज़ कयां सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह तवज्जो मुदा सल्लल्लाहु अलैहि मंजर में अड़ो तव्हां गुम लगा पे आओ जो दुरूदी को था पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो अला खबरदार इन औलिया अल्लाह बेशक जेके अल्लाह तबारक व तआला जा दोस्त आहे ला खौफुन अलैहिम उन अल्लाह तबारक व तआला जे दोस्तनि जे मथां न को हिन जहान में खौफ वा न को अगले जहान में गमगीन थींदा आलमीन उहे तुंहिंजा दोस्त कहिड़ा आहे अल्लाह तबारक व तआला उन्हनि जूं निशानियूं बयान फरमायो है अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में हर शइ जो बयान फरमायो आहे वला रतबिन वला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन तोड़े जो खुश्क शइ आहे तोड़े जो आली शइ आहे हर शइ जो बयान अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में फरमाए छॾियो आहे त अल्लाह तबारक व तआला हिन जॻह ते पंहिंजनि उन्हनि प्यारनि जूं निशानियूं बयान फरमायूं आहिनि ॿुधंदो वञो उन्हनि खे सुञाणींदो वञो पंहिंजो ईमान ताज़ो फरमाईंदो वञो
अल्लाह तबारक व तआला उन्हनि जूं निशानियूं बयान फरमायो है। पहिरीं निशानी रब्बुल जलाल बयान फरमाई आहे अल्लज़ीना आमनू, पहिरीं निशानी उन्हनि जी ही वा त उहे ईमान वारा हूंदा है। अल्लाह जो वलियो एॾे ईमान जा खज़ाना रखंदो आहे, एॾो ईमान जो भंडार हूंदो आहे जो अल्लाह तबारक व तआला उनखे त ख़ुदि ईमान वारो फरमायो आहे, पर उन बाने जे दर ते जेको अची वेंदो आहे उहो बि बेईमान कोन रहंदो आहे। अल्लाह उनखे बि ईमान जी दौलत अता फरमाए छॾींदो आहे। पहिरीं निशानी उन्हनि जी हीअ वा त उहे ईमान वारा हूंदा है। ॿी निशानी अल्लाह तबारक व तआला बयान फरमाई आहे वकानू यत्तकून, उहे अल्लाह तबारक व तआला जा दोस्त तक़वा ऐं परहेज़गारीअ जा साहिब हूंदा है। नमाज़ कोन छॾींदा है, इशराक कोन छॾींदा है, तहज्जुद कोन छॾींदा है। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे तक़वा ऐं परहेज़गारीअ जो साहिब बणाईंदो आहे। अदा मुंहिंजा भाउ अज़ीज़ उहे पाण त तक़वा जा साहिब हूंदा है, पर उन्हनि जी सोबत में जेको उथंदो आहे वेहंदो आहे अल्लाह तबारक व तआला उनखे बि तक़वा नसीब फरमाए छॾींदो आहे। इहे उन्हनि जूं बुनियादी निशानियूं अल्लाह तबारक व तआला इन जगह ते बयान फरमायूं। अल्लज़ीना आमनू, उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला ईमान जी दौलत अता फरमाई आहे। वकानू यत्तकून, तक़वा ऐं परहेज़गारीअ जा साहिब हूंदा है। इलाहुल आलमीन, उन्हनि खे तूं कहिड़ा इनाम अता फरमाईंदो है। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे उन्हनि खे मां ही इनाम रुगो हिन जहान में कोन अता कंदो हां, बल्कि मां अगले जहान में बि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरियूं तैयार फरमाए छॾियो है। लहुमुल बुशरा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह, हिते बि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे ऐं अगले जहान में बि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे। अल्लाह ताला फरमायो ला तब्दील लिकलिमातिल्लाह, अल्लाह जे फ़ैसलनि में का बि तब्दीली कान थींदी आहे। ज़ालिक हुवल फौज़ुल अज़ीम, इहा कामयाबी वॾे में वॾी कामयाबी आहे। सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां जेके आख़िर ताईं वेठल आहियो तमामु सुभान अल्लाह फरमायो। अल्लाह जा उहे प्यारा बाना, उन्हनि प्यारनि बाननि खे अल्लाह तबारक व तआला हिन जहान जे लाइ रोशन सितारा चओ त बि ठीकु आहे, चंड चओ त बि ठीकु आहे, जेकॾहिं उन्हनि खे सिज वांगुरु चओ त बि ठीकु आहे। मुंहिंजा भाव, इहे अल्लाह तबारक व तआला जा निशान आहिनि। निशान तव्हां हिननि रोडनि तां गुज़रो था, तव्हांजो मोह हिन तरफ़ आहे, कॾहिं तव्हांजो मोह हेॾा उमरकोट वारे तरफ़ आहे त तव्हां रस्तनि ते ईंदा आहियो, उन्हनि रस्तनि ते तव्हांखे हिकिड़ो बोर्ड नज़र ईंदो आहे। उन बोर्ड जे मथां लिखियो पियो हूंदो आहे, पत्थर जो हूंदो आहे, उन जे मथां लिखियो पियो आहे उमरकोट 15 किलोमीटर, जेम्साबाद 10 किलोमीटर, मीरपुर ख़ासि 70 किलोमीटर, बाबा शाहपुर चाकर 80 किलोमीटर। अरबी ज़ुबान में इन जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि। हिकिड़ो इन्हनि खे चवंदा आहिनि नुसुब स्वाद सां, नुसुब, ॿियो इन्हनि खे चवंदा आहिनि शिआर ऐं निशानी। मतिलबु छा आहे, इहे जेके पत्थर आहिनि न, इहे पत्थर तुंहिंजी मंज़िल जो निशान आहिनि, जेके तोखे ॿुधाईंदा त तो वारी मंज़िल उमरकोट आहे, शाहपुर आहे, मीरपुर ख़ासि आहे, कराची आहे या मदीनो पाक आहे, उहो हेतिरा किलोमीटर तोखां परे आहे। इनखे चइबो आहे शिआर, जेको तुंहिंजे मंज़िल लाइ निशान आहे। मुंहिंजा भाउ अज़ीज़, अहिड़ी तरह हिन जहान में अल्लाह अहिड़ा वरी निशान पंहिंजा माना पैदा फरमाया आहिनि, जेके रब ॾे पुॼण जा निशान। इहा ॻाल्हि मां पंहिंजे तरफ़ां कोन थो चवां, इहा क़ुरान पाक में मौजूदु आहे। सलात पढ़ो ऐं लाउड वारो बि लाउड ॾे ध्यानु ॾे त मां तव्हांखे क़ुरान ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हबीब अल्लाह। वरी वरी सल्लल्लाहु अलैहि या
व तआला कुरान पाक में इरशाद फरमायो इन्ना सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो सफा जो जेको जबल वा जेको मरवा जो जबल वा इनके अल्लाह तबारक व तआला पंजो निशान फरमायो आहे त पत्थर आहे त पक्की शय अल्लाह कोने बल्कि मखलूक वा रब जुल जलाल जी पर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो इन्ना सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह। जेको सफा वारो जबल वा जेको मरवा वारो जबल वा यो अल्लाह तबारक व तआला जे निशानन मजा हिकु निशान वा। इन जो मतलब वा इन सफा ते डोड़णो इन मरवा ते हलणो अल्लाह तबारक व तआला जी निशान मजा वा। पर मुजा भाव अजीज अल्लाह डुक खां पाक वा अल्लाह डोड़ण खां पाक वा अल्लाह भजण खां पाक वा अल्लाह तबारक व तआला आम इंसान वांगुर हलण खां पाक वा। इन जो मतलब छा है अल्लाह तबारक व तआला फरमायो त मुजन निशानन मजा हिकु निशान वा। इन जो मतलब वा त अल्लाह तबारक व तआला जी प्यारी बानी हजरत सैयदना इस्माईल अलैहिस्सलाम जी अम्मड़ इन जगह ते रुकिया इन जगह ते हलिया इन जगह ते उन ड्रोड़ पातिया नफिल उन को न पढ़िया उन इन जगह ते नमाज को न अदा कया पर उहा रुगो टुकिया कई इबादत जी नियत सन बल्कि पंजे बछड़े जे लाए पानी जी गोला जे लाए उते उन डुक पातिया अल्लाह के या डुकणो यो हलणो एडो बणी वयो यो अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो त इन इस्माईल जे अम्मड़ वारे डुकण वारी जाय के मां अल्लाह क़यामत ताईं पंहिंजो निशान थो बणाए छॾियो। इन्ना सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह। जेको सफा वारो जबल वा अदा अल्लाह कोने आहे पत्थर आहे जबल अल्लाह तबारक व तआला फरमायो इहो मुंहिंजो निशान वा। अल्लाह तबारक व तआला इनखे बि पंहिंजो निशान फरमायो वरी अच कुरान पाक खे वरी पढ़ंदो अचो अल्लाह तबारक व तआला वरी ॿी आयत में इरशाद फरमायो इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदन लिल अल्लाह ताला फरमायो हिन सरज़मीन ते अव्वल अव्वल जेको घर अल्लाह तबारक व तआला जी इबादत जे लाए बनायो वयो वो काबतुल्लाह शरीफ वा यानी मक्के पाक वारो घर वा। अल्लाह तबारक व तआला इन काबतुल्लाह के बि पंहिंजो निशान फरमायो हेॾा सफ़ा मरवे के बि अल्लाह तबारक व तआला पंहिंजो निशान फरमायो हेॾा काबतुल्लाह के अल्लाह तबारक व तआला पंहिंजो निशान फरमायो वरी उन काबतुल्लाह जे कुंड में पत्थर लॻल वा मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उनके अल्लाह जो रुको निशान को न फरमायो बल्कि अल्लाह जे हबीब उनके यमीनुल्लाह फी अर्दिही अल्लाह तबारक व तआला जे हबीब इन हजरे अस्वद जे ला इया फरमायो त यो जण त मुझे अल्लाह तबारक व तआला जो हित नुमा इंदो रब जो साजो हथो अल्लाह ज़ाहिरी हथ खां पाक वा पर अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन काबतुल्लाह के रब जो निशान फरमायो हजरे अस्वद के कुरान पाक अल्लाह जे हबीब जे फरमान इनके अल्लाह तबारक व तआला जो निशान फरमायो अदा मुंहिंजा भाव अजीज रुगो गाल इन जगह ते ख़त्म कान थिया अज त मां तोखे ॿुधायां अदा जबल उन जी इज्जत छो त काबतुल्लाह जे पाड़े में अल्लाह तबारक व तआला तोखे मूंखे काबे जी ज़ियारत ईमान सां नसीब फरमाए। आमीन कोन था चवन सब चओ आमीन जोर सां चओ आमीन। अल्लाह ताला तोखे काबतुल्लाह शरीफ जी ज़ियारत कराए अदा मुंहिंजा भाव अजीज सफ़ा ऐं मरवो काबतुल्लाह जे पाड़े में भला उन जे करे उन्हनि जी इज़्ज़त वा काबो अल्लाह तबारक व तआला जे तजल्लियात जो मरकज़ वा उन ते अल्लाह तबारक व तआला जे अनवार जो नुज़ूल थींदो वा भला इन जे करे रब जो निशान वा अॼु त मां तोखे ॿुधाईंदो हला अदा काबो त रब जो निशान वा मुंहिंजा भाव हजरे अस्वद रब जो निशान वा सफ़ा ऐं मरवो बि रब जो निशान वा पर क़ुरान फरमाए थो हिकिड़ा जानवर बि अहिड़ा आहिनि जेके रब जा निशान आहिनि। काबे जो वॾो मक़ाम
हजर असद जो वॾो मक़ाम, सफ़ा ऐं मरवे जो वॾो मक़ाम आहे। पर हिकिड़ा जानवर आहिनि, जानवर उन्हनि जानवरनि खे बि अल्लाह पंहिंजो निशान फरमायो आहे। अदा तकरीरूं तव्हां आलिमनि जो ॿुधंदा आहियो। मां आहियां तालिबे वॾनि मुफ़्तिन वॾनि बुज़ुर्गनि ऐं हज़रत सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाह तआला अलैहि जहिड़े जवान खे बि तव्हां ॿुधो। उन्हनि जूं तकरीरूं सवलियूं ॾाढियूं माशा अल्लाह। पर छो त मां आहियां तालिबे इल्म, मुंहिंजी तकरीर लाइ थोरो ज़हन खे हाज़िर रखजां त तोखे ॻाल्हि सम्झ में अची वञे। अबा काबे के निशान कंहिं बणायो? जो अल्लाह। कंहिं बणायो? ऐं हजर असवद खे पंहिंजो निशानो कंहिं बणायो? अल्लाह। सफ़ा ऐं मरवे खे पंहिंजो निशानो कंहिं बणायो? लखे जानवर था जंगल में गुज़ारिया, लकी समर तल सां लकी बाहे बार, असुर जो उथी पह जो साईं संभारिया, असुर जो उथी पह जो साईं संभारिया, लखे कहीं खराया उन्यारा बुखारा। सो अल्लाह अल्लाह हो अल्लाह हो फलक अर्श कुर्सी ज़मीन है बनाया। सो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो। अमामा जेको हज़रत इमाम रब्बानी जो मुरीद आहे सो त बुलंद आवाज़ सां चवे अल्लाह। आवाज़ अचे। जेको हज़रत इमाम रब्बानी खे मञींदो आहे उहो चवे अल्लाह। जेको हज़रत साईं ख्वाजा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी खे मञींदो आहे सो बि चवे अल्लाह। अल्लाह तबारक व तआला काबे के निशान बनायो आ, रब जुल जलाल बनायो आ, हजरे असद के निशान बनायो आ, अल्लाह तबारक व तआला बनायो आ। पर मुंहिंजा भाव अजीज जेके हज बैतुल्लाह जी सआदत जे लाइ वेंदा उहे पंहिंजे पाण सां जानवर कुर्बानीअ जो, हाणे त उते सहूलत मौजूद आहे, हाणे उन जगह ते कुर्बानीअ जो जानवर ख़रीद कंदा उनखे उते ई ज़िबह कंदा। पर अॻु में उन्हनि खे पंहिंजे ॻोठनि खां काहे वेंदा हुया, हाणे तोड़े जो उतां ख़रीद कर, तोड़े जो ॻोठां खां काहे वञ। जेकॾहिं तोखे हुकूमत इजाज़त ॾे क़ुरान पाक इन जानवर जे लाइ अल्लाह तबारक व तआला छा इरशाद फरमायो आहे? सुभान अल्लाह चवंदो हलो रब जो फरमान ॿुधंदो अल्लाह तबारक व तआला इन जानवरनि लाइ इरशाद फरमायो आहे। हाफ़िज़ क़ुरान जा हित बि मौजूद हूंदा। ऐं फ़कीर सिकंदरी बि क़ुरान पाक जो हाफ़िज़ आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे वल बुदन जअलनाहा लकुम मिन शआइरिल्लाह लकुम फीहा खैर। अल्लाह तबारक व तआला फरमायो ये जेके जानवर तव्हां कुर्बानीअ जे लाइ हज जे मौके ते काहे वेंदा आहियो, काबतुल्लाह बि रब जो निशान आहे, हजर असवद बि रब जो निशान आहे, मुंहिंजा भाव अज़ीज़ सफ़ा ऐं मरवो बि रब जो निशान आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे जेको जानवर मां अल्लाह जे लाइ कुर्बानीअ में कुठो वेंदो आहे, मां रब फरमायां थो इहो जानवर बि मां रब जो निशान आहे। तवज्जो फरमाए चौपायो जानवर जेकॾहिं पेट मां गंदो खारे जो करे तोड़े जो कुर्बानीअ जो जानवर तुंहिंजे कपिड़नि खे लॻी वञे, पर उन जे बावजूद तुंहिंजा कपिड़ा पलीत तोखे धोइणा पवंदा, तुंहिंजे हथ खे छेड़ो लॻी वञे त बि तुंहिंजो हथ पलीत आहे, तोखे धोइणो पवंदो, तुंहिंजी नमाज़ कान थींदी। पर मुंहिंजा भाव जी त गौर कजां इहो जानवर जानवर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इहो जानवर मुंहिंजी निशानी आहे। अदा अकुल ते हथ हणजा, थोरो ईमान सां ॻाल्हि कजा, मां तोखां सुवाल कयां थो जवाब तोखे ॾियणो आहे, पर सुभान अल्लाह चओ त पक पवे त जवाब ॾींदो। अदा चओ काबतुल्लाह रब जो निशान, चओ काबतुल्लाह रब जो निशान जो करता, चओ त काबतुल्लाह रब जो
हजर असवद रब जो, सफा रब जो, मरवा रब जो, अदा बैतुल मुक़द्दस वारी मस्जिद रब जो, मुझे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो पाक रब जो निशान वा। ऐं मुंहिंजा भाव दीद ये सब मुक़द्दस शयूं आहिनि, पर क़ुर्आन पाक फरमाए जेका शइ मुंहिंजे नाले ते थी वञे यानी जानवर कुर्बानीअ वारो उहो बि रब जो निशान वा। त फ़क़ीर सिकंदरीअ खे चवण ॾे क़ुर्आन पाक जी रोशनीअ में त ख़ुदा जो कसम वा मुंहिंजो मुर्शिद इमाम रब्बानी रब जो वॾो निशान वा। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक़ जारी रहेगा। मुझा भाव यो केड़ो अकुल आ, केड़ो दिमाग आ जेको कुरान पाक जे नस जी रोशनीअ में चोपा ए जानवर के त रब जो निशान मञी। छो त इन में कंहिंखे इख़्तिलाफ़ कोन त जेके पुठाड़नि ते पिठू लॻल आहिनि जिन खे बिस्तरा घुमाईंदा था वरतन मुंहिंजा भाउ इन्हनि खे बि इन जे मथां इख़्तिलाफ़ कोन्हे। उहे बि चवंदा आहिनि त हा अल बुदन जेके क़ुरान फरमायो आहे इहो बिल्कुलु रब जो निशान आहे, शिआर आहे। मां चवां थो त पोइ मूंखे चवण ॾे त अल्लाह जा वली जेके आहिनि उहे बि रब जो शिआर आहिनि, रब जा निशान आहिनि। ऐं असांजे हिन हिंद में सिंध में इमाम रब्बानीअ जहिड़ो शिआर वरी कोन थींदो। अल्लाह हुनखे अजब मक़ाम अता फरमाए। सलात पढ़ंदा सल्लल्लाहु अलैहि अल्लाह तबारक व तआला इन्हनि पांचनि प्यारनि जो शान बयान फरमायो। अल्लाह ताला उन्हनि जे लाइ क़ुर्आन पाक में इरशाद फरमायो ईमान वारा त आहिनि, तक़वा वारा त आहिनि, पर उन्हनि जे दर तां ईमान मिलंदो आहे, यकीन मिलंदो आहे, शक भॼंदो आहे, कुफ्र टुटंदो आहे। यह ॻाल्हि कुरान में मौजूद है। इते अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो है त मोमिन केरा इन्नमल मोमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यरताबू वजाहदू बिअमवालिहिम व अनफुसिहिम फी सबीलिल्लाहि उलाइका हुमुस सादिकून। अल्लाह ताला फरमायो ईमान वारा उहे आहिनि जिन अल्लाह ते ईमान आंदो आहे ऐं उन जे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते ईमान आंदो आहे। अॻिते ॿुध इन्नमल मोमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही या वॾी मंज़िल आहे सुम्मा लम यरताबू पोइ शक कोन कयूं, ईअं कोन चयूं अले हू मुल्ला सचा अले ही जमायत वारा सचा अले फिलाणे टोले वारा सचा अले अहले सुन्नत व जमात वारा सचा। सुम्मा लम यरताबू उन्हनि शक कोन कयो बल्कि उन्हनि चयो उहा जमायत जंहिं जमायत में इमाम रब्बानी आहे, रबर रोज़े धणी आहे, जंहिं जमायत में हज़रत महबूब सुबहानी आहे उहा जमायत सची आहे। उन्हनि
शक कयो ई कोन अल्लाह ताला उन लाइ फरमायो आहे इन्नमल मुमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यरताबू वजाहदू बि अम्वालिहिम व अनफुसिहिम फी सबीलिल्लाह अदा शक वारो इंसान जे शक घर में अची वञे त घर बर्बाद जे शक संगत में अची वञे त संगत बर्बाद अदा जे शक कारोबार में अची वञे त मुंहिंजा भाउ अज़ीज़ कारोबार ठप थी पवंदो तबाह थी पवंदो जेकॾहिं शक पीउ ऐं पुट जे विच ते अची वञे त उहो सिलसिलो एॾो पाकीज़ा आहे उहो बि ख़तम थी वेंदो आहे सोच त सही इहो शक एॾो ख़तरनाक आहे एॾो ख़तरनाक आहे घर में आयो घर बर्बाद मिट्रीअ में आयो मिट्री बर्बाद कारोबार में आयो कारोबार बर्बाद संगत में आयो संगत बर्बाद ओॾे ख़बर जे ईमान में आयो त पोइ ईमान जो त कख बि कोन बचंदी मुंहिंजा भाउ इन जे करे असांखे कॾहिं बि शक कोन रहियो आहे असांखे पक आहे जेकॾहिं सची जमायत आहे त सोणे इमाम रब्बानीअ वारी जमायत सची इमाम रब्बानी वारी जमायत वलियन वारी जमायत अल्लाह जे प्यारनि बाननि वारी जमायत उन में को शक असांखे आहे कोन शक वारो इंसान उहो बीमार आहे ऐं बीमार इंसान जो कौल क़बूल थींदो ई कोन्हे उहो वञी पंहिंजो इलाज कराए पर हे ईमान में जंहिं माण्हूअ खे पंहिंजे अक़ीदे में शक थी पवे न त मुंहिंजा भाउ अज़ीज़ उहो इंसान कंहिं बि कम जो न आहे हज़रत इमाम रब्बानीअ खे अल्लाह ताला उहो मक़ाम अता फरमायो आहे जो अदा तूं त निमाज़ी हाँ तूं त चङो हाँ चंगनि जी सोहबत में आई पर इमाम रब्बानी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे वक़्त जे बादशाह जे आॾो हक़ जो कलमो चयो हाल कहिड़ो हो अकबर बादशाह जो ज़मानो आहे ऐं अकबर पंहिंजे पाण खे हिंद जो बिला शरकते गैरे बादशाह हुआ सुल्तान जलालुद्दीन पंहिंजो लक़ब रखराई अकबर वो पंहिंजे ज़माने में पंहिंजे पाण खे हुई अॼु ॾिसो था MP आहे MNA आहे चए थो त दूसरो त को आहे ई कोन मां तीसमार ख़ान लॻो पियो आहियां त हाणे तव्हां छा सम्झो त हुन बादशाह जी ज़हनियत मेंटेलिटी हुनजी छा हूंदी उन वक़्त में पंहिंजे पाण खे सजदा पे कराया ठकीअ जी क़ुर्बानीअ ते पाबंदी मस्जिदियूं ठाहिण ते पाबंदी तव्हां त कुझु मस्जिदनि खे बंदि करे उन्हनि में शराब खाना खोलिया विया ऐं उन में घोड़ा ॿधा विया पंहिंजी उन महफ़िल जे अंदरि मुल्ला विहारींदो हो मुल्ला जेके पंहिंजो ईमान विकिणंदा हुआ उहे विहारींदो उहे कूड़ियूं सूड़ियूं पे फतवाऊं ॾींदा हुआ बादशाह सलामत तव्हां जीअं चयो आहे इहो दुरुस्त आहे सभिनीनि सिर झुकाया पर हिकु जवान हो हिंद में जंहिं सिर कोन झुकायो जंहिंखे दुनिया अहमद सरहंदीअ जे नाले सां सुञाणे जिथे माण्हू खपी विया जिथे पीर खपी विया जंहिं जॻह ते ज़माने जा आम माण्हू वॾेरा पटेल सरदार सभु बादशाह जे आॾो झुकी विया पर हिकिड़ो मर्द कलंदर हो जंहिं मर्द कलंदर जी ललकार उन अकबर बादशाह जी बादशाहीअ खे धुॾे छॾियो जहांगीर खे लोॾे छॾियो उहो खून फारूकी हज़रत सैयदना इमाम रब्बानी रज़ी अल्लाह ताला अन्हु सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो बचड़ो आहे सलात पढ़ त मां तोखे ॿुधायां कीअं बादशाह खे लोॼी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या सलाम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जहांगीर जो दौर आहे जहांगीर सजदा कराईंदो आहे मौलवी अचे त झुके पीरो अचे त सजदो करे वज़ीर अचे त सजदो करे वॾेरो अचे त सजदो करे बादशाह खे ॿुधायो बादशाह तुंहिंजी सल्तनत में हिकु फ़क़ीर आहे जेको चवे थो त बादशाह खे सजदो करणु हराम आहे हराम आहे हराम आहे हिकु फ़क़ीर आहे दरवेश आहे
वो चए थो सजदो हराम आहे। बादशाह जे हुकुम जी उदूली थो करे, हुकुम उदूली थो करे, घुरायोसि। पर मकार मकर कंदा आहिनि, चकर वारा चकर हलाईंदा आहिनि। पर अल्लाह जा वली जिनके अल्लाह तबारक व तआला इल्म जी दौलत सां नवाज़ींदो आहे, अल्लाह तबारक व तआला हुननि खे कशफ अता फरमाईंदो आहे, अल्लाह तबारक व तआला उन्हनि ते महिरबानी फरमाईंदो आहे। हूंदा तोड़े जो सरहंद शरीफ़ में आहे, हूंदा तोड़े जो पंहिंजी ख़ानकाह शरीफ़ में आहे, पर यादि रखजा मुंहिंजे महबूब जी का बि अहिड़ी कचहरी न आहे जंहिंमें उन्हनि जी हाज़िरी न थींदी हुजे, हर वक़्तु हुज़ूर में रहंदा। मुझा भाव अज़ीज़ उन्हनि खे त ख़बर पवंदी आहे। सैयदना इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जहिड़ी हस्ती बि उन्हनि मंझां आहे। बादशाह खे ॿुधायूं तुंहिंजी सल्तनत में फ़क़ीर आहे, तूं फ़क़ीर तो वारी इन ॻाल्हि जी मुखालफ़त थो करे ऐं तोखे हुजियूं थो ॾिए, तोखे जवाब थो ॾिए, चवे थो त इहो हराम जो कमु आहे, ॿिया कंदा पर मां न कंदुसि। बादशाह जो हिनखे घुरायो, वज़ीरनि खे चई त कयो अटकल, चई कहिड़ी अटकल कयूं? चई मुंहिंजी सल्तनत जेका दरबार आहे कसरा कसरे सुल्तानी, इन कसरे सुल्तानीअ में अचण वारो जेको दर आहे उन दर खे दर न बणायो, बल्कि उनखे कैफ़ियत ॾियो, दरीअ जी साइज़ कयोसि नंढड़ी, जो जेको अचण वारो अचे त उनखे झुकणो पवे, ऐं झुकणो बि ज़रे घटि ईअं पवे जहिड़ो सजदो पियो करे, रुकूअ खां बि हेठि हलियो वञे। तव्हां इन दरवेश खे जंहिंजे लाइ चओ था त इहो चवे थो त सजदो करणु मना आहे बादशाह खे, त इनखे इन दर मां टिपायो ईंदो। अचण सां मां चवंदोमांसि त तूं कीअं थो फतवाऊं ॾीं मुंहिंजे ख़िलाफ़, तूं हाणे इझो इझो जो इन दरीअ मां घिरियो हां त तो त पाण मूंखे सजदो करे छॾियो। हेॾां बादशाह जी सिट आहे ऐं हेॾां अल्लाह थो फरमाए व मकरू व मकर अल्लाहु वल्लाहु ख़ैरुल माकिरीन। हेॾां हिननि पंहिंजो काफ़रनि मकर कयो आहे, हेॾां रब जी तदबीर आहे, अल्लाह जी तदबीर सभिनीनि खां भली हूंदी आहे। सलात पढ़ त ॾिस त इमाम रब्बानी कीअं कंदो लाथो, सल्लल्लाहु अलैहि हज़रत इमाम रब्बानी रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण जेॾी महिल दरीअ ते नज़र फरमायो त पाण सॼो मकरो सम्झी विया, सॼो चकर सम्झी विया। अदा हेॾां तवजो फरमाइजा, उन दरीअ में घिरण महिल आम माण्हू त जेॾी महिल घिरिया थे उन्हनि अव्वल पंहिंजो उन्हनि कंध ते हेठि कयो त जीअं हेठि थियो। मिसाल आहे न, हिन जे हेठां मूंखे चयो त मौलवी साहिबु हेठि जी त ज़रूरु मां हीअं कयां, ॿुधो पिया कोन पिया ॿुधो, सम्झो पिया कोन पिया सम्झो। दरीअ ते नज़र पई सैयदना इमाम रब्बानीअ रज़ी अल्लाह तआला अन्हु जी, पाण इन मकर कुफर वारे खे सम्झी विया। हज़रत इमाम रब्बानीअ रज़ी अल्लाह तआला अन्हु अहिड़ी तदबीर फरमाई जो अॼु ताईं आलिम मिंबर मुस्तफ़ा ते वेही करे चवनि था, वाह इमाम रब्बानी, वाह वक़्त जा दरवेश, वाह वक़्त जा कुतुब इरशाद। हज़रत सैयदना इमाम रब्बानी कंठ मुबारक पंहिंजो अव्वल दाख़िल कोन फरमायो, बल्कि हज़रत इमाम रब्बानी रज़ी अल्लाह तआला अन्हु अव्वल पंहिंजा कदम मुबारक दाख़िल फरमाया, उन खां पोइ पंहिंजो सिर मुबारक दाख़िल फरमाया। बादशाह जी दरबार में अची करे पहुता, न को ओड़ी महिल झुकिया, न को साम्हूं अचण महिल सुजूदे तहिया फरमायो। बादशाह के माण्हुनि चयो, साईं इहो वा दरवेश। पाण फरमायो ॿी का सज़ा कान्हे, हिनखे गवालियार जे उन जेल जे अंदर कैद करे छॾियो। हज़रत इमाम रब्बानीअ खे ख़बर वा बज़ाहिर आहे मेहनत सिंधीअ वारी न, हिनखे चइबो आहे अल मिननो फी दाखिलिल महने, इम्तिहाननि जे
जे विच ते अल्लाह तबारक व तआला इनाम रखंदो आहे। हज़रत इमाम रब्बानी खे उन जेल गवालियार में जेड़ी मल पहुचायूं ईअं सम्झो तो वारो मच्छो जेल, तो वारो लाठीअ वारो जेल, तो वारो कोट लखपत जो जेल, इहे बि अञा घटि ख्वार आहिनि। पर उन वक़्त में सभिनीनि खां वधीक जेके वॾा वॾा शातिरी, वॾा वॾा ज़ालिम, वॾा वॾा जाबिर जेके उन वक़्त में हूंदा हुआ, उन्हनि खे गवालियार जे जेल जे अंदरि क़ैद कंदा हुआ। जहांगीर सज़ावा, जहांगीर ये सिटर सिटरिया, त पाण इहो दरवेश उन गवालियार जे जेल में वेंदो। उतां वारा ज़ालिम, चोर, डाकू, कातिल, वॾा वॾा शातिरी पाण ई हिन दरवेश खे पूरो करे छॾींदा। मां बादशाह जे मथां एतराज़ कोन ईंदो। हो पंहिंजे दिलि में सोचे पियो, हज़रत इमाम रब्बानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जेॾी महिल जेल में पुॻा त जेल जी फ़ज़ा ई तब्दील थी वई आहे। इमाम रब्बानी जा कदम लगंदा वया। अगे जेके उते मौजूद हुआ उहे निमाज़ कोन पढ़ंदा हुआ, हुया चोर, हुया ठग, हुया कातिल। इमाम रब्बानी जीअं जो पहुता निमाज़ जो टाइम थियो आहे, आज़ान ॾियण वारो को बि कोन हुआ। हज़रत इमाम रब्बानी पाण आज़ान शुरू फरमाया, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलात, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह। नबी आज़ान जे तासीर काने, अदा आम को फकीर बाग जे तासीर काने, पर जे करे इते ज़ुबान हज़रत सुल्तानुल वाइज़ीन जी हुजे दादा असर कीअं न पैदा थींदो। मुंहिंजा भाउ अज़ीज़, हज़रत सुल्तानुल वाइज़ीन पंहिंजे ज़माने जो आलिम वली आहे, पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ इमाम रब्बानीअ जे बराबर को नथो थी सघे। हिते पाक ॾियण वारो हक़ नबी कोन्हे, मौलवी कोन्हे, को आम माण्हू कोन्हे। हिन जॻह ते पाक ॾियण वारो इमाम रब्बानीअ जी ज़ुबान वा, उहे ॿुधण वारा जेके डाकू हन, जेके चोर हन, जेके कातिल हन, जेके ज़ानी हन, जेके शराबी हन, फिर सॼी उमिरि निमाज़ त छा पर मस्जिद ॾे बि कॾहिं निहारे कोन ॾिठो आहे। हाणे हज़रत इमाम रब्बानीअ जे आज़ान ॾियण जी देर वा, ॼण त ज़ुबाने हाल सां लब्बैक लब्बैक चवंदा मस्जिद ॾे हलंदा पिया। के वुज़ू करणो अचे पियो या कोन पियो अचे, सुनो इमाम रब्बानी थोरो मंज़र सोच जा। हज़रत इमाम रब्बानी रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिंखे वुज़ू पिया सेखारे, कंहिंखे निमाज़ ताइण जो तरीक़ो पिया सेखारे, कंहिंखे अतहियात पढ़णो पिया सेखारे, कंहिं माण्हूअ खे उनखे दुरूद पाक दुरूद इब्राहिमी पिया यादि कराइनि। अॻे कातिल हन, अॻे ज़ानी हन, अॻे शराबी हन, अदा हाणे इमाम हज़रत इमाम रब्बानी पाण पेश इमाम हुआ। उहे जेॾी महिल निमाज़ ताइण जे लाइ आया हुया, ओड़ी महिल को ज़ानी आ, ओड़ी महिल को चोर आ, ओड़ी महिल को कातिल आ। पर इमाम रब्बानी जेड़ी महिल निमाज़ पढ़ाए करे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह, अञा वरायो ई कोने, पोयां बीठल समूरा जा समूरा अल्लाह जा वली बणजी चुका हुया। सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। अदा मुंहिंजा भाउ अज़ीज़, वक़्तु वियो गुज़रंदो, कचहरियूं लॻियूं पियूं, हाणे उहो जेल कोन हुआ। अॻे ॻाल्हाईंदा, हिक ॿिए खे सॾ कंदा हुआ, दड़को ॾींदा हुआ, ॻाल्हि ॾींदा हुआ, या कार आम माण्हूअ जी आदत हुआ, कार ॾींदा हुआ। पर हाणे उहा कैफ़ियत कान्हे, हर हिक जी ज़ुबान ते जारी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सॼी जेल जी फ़ज़ा इमाम रब्बानी तब्दील फरमाए छॾी। बादशाह के ॻाल्हि विसरी वई, बादशाह जो नालो छा कयो? जहांगीर बादशाह। उनखे ॻाल्हि विसरी वई त मां को फ़क़ीर बि मोकिलियो हो जेल में, उनखे पंहिंजे कारोबार में सल्तनत जे हुन में लॻी वियो।
हिकिड़े ॾियारे ते वेठे वेठे ख़्यालु थियुसि पंहिंजनि वज़ीरनि खे जी जी जो जेल मूंखे घुमणो आहे गवालियार वारो इन गवालियार वारे जेल जो मूंखे सैर करायो से हाज़ुर बादशाह लाइ तयारियूं थी वियूं जहांगीर बादशाह पंहिंजनि वॾनि तुम तराकनि सां जेॾी महिल गवालियार जेल जे दर ते पेर रखियईं अंदर ॾिठईं त सुभान अल्लाह ईअं वेठा जीअं गुलज़ारे ख़लील शरीफ़ में आशिक़ वेहंदा पेर पोइ करे वज़ीरनि खे चई ॾियो ख़बर जेल में वठी आया हो या कंहिं दरगाह में वठी आया साईं जेल आहे भुला त कोन्हियो न साईं भुलिया कोन्हे गवालियार आहे गवालियार वारो जेल आहे उते ही अव्हांखे वठी आया आहियूं चइबो ही पटका छाजा हे सुहारियूं छाजियूं हे नूरानी सूरत वारा केर हे अल्लाह अल्लाह करण वारा केर वेठा ही मूंखे तव्हां किथे वठी आया आहियो उन जेलर जवाब ॾिनो बादशाह सलामत अव्हां खां विसरी वियो आहे तव्हां हिते हिकिड़ो जवान मोकिलियो आहे जंहिंजो नालो अहमद सरहंदी आहे उन हिननि सभिनीनि खे तो बहताइब करे वक़्त जो वलियो बणाए छॾियो आहे साईं ऐसा हज़रत सैयदना इमाम रब्बानी जो कमु आहे जिन खे तव्हां होॾां मोकिलियो तव्हां सज़ा जे तौर मोकिलियो पर हुननि रब जो इनाम सम्झी करे हिन जॻह ते तशरीफ़ वठी आया हे सभु उन्हनि तब्दीली फरमाई आहे हे सभु मुरीद उन्हनि जा आहिनि हे सभु बैयत थी चुका आहिनि सिलसिले आलिया नक्शबंदिया मुजद्दिदिया में दाख़िल थी चुका आहिनि जहांगीर खे ॾुख थियो या न थियो पर हुनखे मौक़ो कोन मिली सघियो बाद में आयो हज़रत औरंगज़ेब आलमगीर रहमतुल्लाह वो हज़रत इमाम रब्बानी जी बारगाह में पान पेश थियो पंहिंजे ॾाॾे जे गुनाह जी बि माफ़ी वरितई पिणस जे गुनाह जी बि माफ़ी वरितई अर्ज़ कई त क़िबला हुननि खां ग़लती थी हुननि अव्हांखे सुञातो कोन मां फ़क़ीर अव्हांखे सुञातो आहे तव्हां महिरबानी फरमाए करे जेल खां ॿाहिरि तशरीफ़ आणियो इमाम रब्बानी रज़ी अल्लाह तआला अन्हु अहिड़ी नज़र उन जहांगीर ते फरमाए उन औरंगज़ेब आलमगीर ते अहिड़ी नज़र फरमाई अॼु जेको बि मदरसो आहे जेका बि ख़ानकाह आहे उन में फ़िक़ह जा किताब पयल आहिनि उन्हनि में विच में हिकिड़ी वॾो फ़तवा जो किताब आहे जेके चवंदा आहिनि फ़तावा आलमगीरिया जेके फ़तावा हिंदिया बि चयो वेंदो आहे अॼु को बि मदरसो उन खां ख़ाली कोन्हे पोइ इहा उन बादशाह लिखराई मूंखे चवणु ॾे फ़तवा ॾियणु ॾे त इहो बि जेकॾहिं फैज़ फ़तवा आलमगीरिया वारो आहे त इहो बि हज़रत इमाम रब्बानी जो या इमाम रब्बानी जी नज़र मुबारक ही जंहिं औरंगज़ेब आलमगीर जे दिल खे तब्दील